नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी कुछ सवाल थी पूछा। हाँ तो भक्ति मार्ग में दुनिया में बि हाँ ब्राह्मणन खे देवतान खां बि ऊंचो मञियो वेंदो आहे, हाँ त ईअं छो आहे? हाँ ॾिसो, ये हिन करे आहे छो जी जॾहिं देवी देवता धर्म अची वेंदो न हिन दुनिया में, त उहो हुन में मतलब कि उहो हुन दुनिया में जेका भी माण्हू हूंदा उहो पिछले जन्म में कुछ सुठा कर्म करे विया आहिनि, तॾहिं उन्हनि खे इहे प्रारब्ध मिली अथनि। जीअं भई सम्झो हाणे हिन जन्म में के ॾाढो सारो दान कयो हुजे, ठीक है, त हुनखे ॿियो जन्म सुठे घर में मिलंदो। असांखे परमात्मा बाप चईंदा आहिनि जेका राजा जे घर में जन्म वठंदा आहिनि न, हाणे भी जीअं रॉयल फैमिली में कोई जन्म वठंदो आहे त हुन आत्मा पिछले जन्म में ॾाढो दान पुण्य कयो हुनई, सुठा कर्म कया हुनई। त देवी देवता धर्म जी आत्मा आहिनि, अहिड़ो छा कर्म कयो त हुननि खे एॾी बढ़िया एॾी वॾी दुनिया, एॾी सुठी दुनिया में वञण जो लाइ मौको मिलियो। ॿियो हुननि जे धर्म में केॾी शक्ति हूंदी अथनि, केॾी पवित्रता, धन संपत्ति, सुख शांति हूंदी अथनि कि हुननि जी आत्मा पंहिंजे पिछले जन्म में, हाणे हुननि जो पिछलो जन्म कॾहिं हूंदो? कलयुग में, अर्थात कलयुग जे अंतिम जन्म में हुननि ॾाढो सारो सुठो कर्म कयो हूंदो। त हिन दुनिया में त पाण खे सुठो कर्म सिखाइण वारो त कोई आहे न, छो जी सभी पाण चऊं वॾा वॾा पंडित विद्वान आदि आहिनि, पर उहो भी सुठा आहिनि, असां ईअं नथा चऊं उहो न आहे, लेकिन हुननि जो निर्वृत्ति मार्ग थी वियो न, भई उहो संन्यास वठी करे ईअं मतलब अलग ही तरीके सां रहंदा आहिनि। लेकिन सत्य की दुनिया त प्रवृत्ति मार्ग आहे, हस्बैंड वाइफ वार आदि सभु हूंदा। त उन दुनिया में वञण जे लाइ कलयुग जे अंत में परमात्मा जॾहिं हिन धरती ते ईंदा आहिनि त पाण खे सुठा कर्म करण सेखारींदा आहिनि। पाण खे इहो आत्मा परमात्मा सृष्टि चक्र जो पूरो ज्ञान ॾींदा आहिनि। त जंहिंजी आत्मा इहो ज्ञान ॿुधो पंहिंजे जीवन में धारण करे ॿियनि खे ॿुधायो, त उहे सभु आत्माउनि खे परमात्मा सत्युगी दुनिया जे लाइ वरसो ॾिनई। अर्थात तव्हां मुंहिंजो हाणे मददगार ठहिया आहियो, तव्हां एतिरी मूंखे यादि करे मुंहिंजे ज्ञान खे सम्झी करे पंहिंजे पाण खे सुधारियो अथव, त जंहिंजे जेतिरो जेतिरो कयो हूंदो उन अनुसार उन्हनि खे उते पद मिलंदो। जीअं स्कूल में पढ़ाई पढ़ाईंदा न टीचर, त सभिनि खे हिकु जहिड़ी पढ़ाई पढ़ाईंदो, पोइ जेतिरा मार्क्स ईंदा आहिनि उन अनुसार उन्हनि खे ॿी क्लास या उन अकॉर्डिंग उनखे दुनिया में अॻियां वधंदा आहिनि। त ईअं ई परमात्मा ब्रह्मा जे तन में पाण खे इहो ज्ञान पोइ ॿुधाए त पाण सभु केरु थी वियासीं? ब्रह्मण। त परमात्मा हिन कलयुग जे अंत में अची करे हिकु तरीक़े सां ब्रह्मणनि जो कुल ठातईं। कुल में केरु हूंदा आहिनि? माता पिता ऐं भाउ भेण, बसि, ज्यादा कोई संबंध न हूंदो आहे। त इहे जेको ॻाल्हि आहे न, ब्रह्मा द्वारा परमात्मा नई सृष्टि जी स्थापना कई, अर्थात ब्रह्मा जे तन में परमात्मा प्रवेश करे जंहिंखे ज्ञान ॾिनई त पूरी दुनिया खे, लेकिन जंहिंजी भी ज्ञान बुद्धि करे पंहिंजे अंदर धारण कई त उहे सभु ब्रह्मण कहलाया, मुख वंशावली ब्रह्मण। परमात्मा ब्रह्मा जे मुख द्वारा उनखे ज्ञान ॾेई करे पवित्र ठातई, छो जी ब्रह्मण पवित्र हूंदा आहिनि न, त पवित्र ठातई ऐं उहे सभु आत्मायूं सतयुग जे लाइ तैयार थी। हाणे सतयुग में उहो वञी करे हुननि खे कहिड़ो टाइटल मिलंदो? देवता। लेकिन कलयुग जे अंत में जॾहिं परमात्मा जा उहो ब्रह्मा तन द्वारा ठहिया त उहो केरु कहलाईंदा हुया? ब्रह्मण। त हुननि खे इहो सभु ज्ञान हुयो कि मां केरु आहियां, मुंहिंजो पीउ केरु आहे, ये पूरी सृष्टि कीअं चक्कर काटदी आहे, भई सत्युग खां पोइ त्रेता, त्रेता खां पोइ द्वापर, द्वापर खां पोइ कलयुग, है न। लेकिन जॾहिं सतयुग में उहे देवता ठहींदियूं त हुननि खे कोई ज्ञान न हूंदो, कोई समझ न हूंदी, सिर्फ़ु एतिरो ई ज्ञान हूंदनि कि मां आत्मा आहियां। छो जी सतयुग में बि अगरि हुननि खे ज्ञान हुजे भई हाणे सतयुग खां पोइ त्रेता अचण वारो आहे, पोइ द्वापर कलयुग, त सतयुग जा सुख थोड़ी भोगे सघंदा।
न तव्हांखे अगरि कोई हाणे चए कि तव्हांजी अॻियां वारी जीवन में हीअं थियणो अथव, तव्हां हाणे ॾाढा सुखी आहियो, लेकिन जीअं अॼुकल्ह भविष्यवाणी कंदा आहिनि न, भई तव्हांजे जीवन में हाणे हीअं थियण वारो अथव, जेको तव्हां हाणे सुख भोगो था उहो बि न भोगे सघो न। त ईअं ई सतयुगी देवी देवताउनि खे ज्ञान न हूंदो आहे, लेकिन उहो ई आत्मायूं जॾहिं कलयुग जे अंत में ब्रह्मण हूंदियूं आहिनि, परमात्मा द्वारा ब्रह्मण ठहींदियूं आहिनि ऐं उन्हनि खे सभु ज्ञान हूंदो अथनि, त उहो नॉलेजफुल हूंदियूं आहिनि न। त नॉलेज जे हिसाब सां ब्रह्मण देवताउनि खां बि मथे आहिनि, ऊंचा आहिनि। हाँ, ये जेको आहे न ब्रह्मण देवताउनि खां बि ऊंचा छो आहिनि? छो जे ज्ञान जे हिसाब सां। ॿियो आहे कि ब्रह्मणनि जो माता पिता शिव बाबा ब्रह्मा मां, अर्थात हुनजी पालना केरु थो करे? स्वयं परमात्मा। स्वयं परमात्मा उन्हनि खे पंहिंजो ठातो अथई। स्वयं परमात्मा खे हुननि पहचानियो, हुनजो हथ पकड़े हुनजी मत ते हलनि थियूं। जीअं पाण चइसि ब्रह्मा भोजन जो छो महत्व आहे? छो जी ब्रह्मा भोजन अर्थात उहो ब्राह्मणनि जो ठाहियल उहो भोजन जेकी परमात्मा जी डायरेक्ट संतान आहिनि त विश्व जी सर्व निराकारी आत्मायूं परमात्मा जी संतान, लेकिन परमात्मा खे पहचाननि, परमात्मा जेको ज्ञान थो ॿुधाए, जेकी मत थो ॾे, उन समझ सां हलण वारा ये संगम युगी ब्राह्मण आहिनि। इन करे ऐं ये ही ब्राह्मण परमात्मा जे यथार्थ रूप सां, भई पाण चऊं पाण बि भॻवान खे यादि करे रोटी था ठाहियूं, पर उहो स्वादु न ईंदो। छो जी हिते हूंदो आहे मां आत्मा, मुंहिंजो पीउ परमात्मा निराकार, मां बि निराकार, मुंहिंजो पीउ बि निराकार, त मां निराकार आत्मा हिन हथनि सां रोटी थी ठाहियां कंहिंखे, कंहिंसां गॾु? पंहिंजे निराकार परमात्मा सां गॾु। त हुन भोजन में शक्ति बि ईंदी आहे, स्वादु त पोइ बदिली वेंदो आहे। ऐं ॿी हिकु ॻाल्हि आहे, ॾिसो ब्राह्मण बि ऊचा छो हिननि खे मञिबो आहे? छो जी इहे जेको ब्राह्मणनि जो कुल हूंदो आहे न, संगम, इहो पाण अगरि स्वास्तिक में ॾिसूं त हिकदमि कलयुग जे अंत ऐं सतयुग जे आदि जे हिकदमि टॉप पॉइंट ते आहे। ऊची पहाड़ी तां हेठि ॾिसूं त पाण खे सभु कुझु क्लियर नज़र अची वेंदो। त हाणे जी समय जी जेकी आत्मायूं आहिनि उहे हिकदमि हिन चक्कर जे मथे बीठियूं आहिनि, जंहिं परमात्मा खे पहचान अचे, ऐं परमात्मा उन्हनि खे पूरे चक्कर हेठि कीअं पाण चक्कर काटियो, पोइ कीअं पाण कलयुग अंत ते आहियूं, हाणे पाण वापसि खां सतयुग जी दुनिया में वञण जे लाइ तयार था थियूं। त हुननि खे इहो ज्ञान हुयो कि सृष्टि कीअं चक्कर काटदी आहे, कीअं आत्मायूं सतो प्रधान खां तमो प्रधान ठही वेंदियूं आहिनि, कीअं ये दुनिया सतयुग खां पोइ कलयुग थींदी आहे, स्वर्ग खां नर्क दुनिया कीअं ठहींदी आहे, मथे परमात्मा ऐं असां आत्मायूं कीअं रहंदा आहियूं, भगवान जो यथार्थ नाम रूप धाम देश काल सभु ज्ञान ब्राह्मणनि खे हूंदो आहे। कहिड़े ब्राह्मणनि खे? हाणे जे संगम युगी ब्राह्मणनि खे। कलयुगी ब्राह्मणनि खे न, जीअं आत्मायूं शिव बाबा जो ब्रह्मातन द्वारा ज्ञान सम्झो आहे, पंहिंजे जीवन में धारण कयो आहे, उहो ब्राह्मण देवताउनि खां बि ऊचा आहे। ठीकु है? अच्छा, हाँ जी।